अवांखे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है। घोटकी में क़ौमी शाहरा ते कोच ऐं डाटसन में टक्कर थियो है। हादसे के नतीजे में एक ॼणो फौत थी वियो है ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ज़ख़्मी में फवाद, फौजी राहिब, तौकीर, अख्तर मीर, मोहम्मद, मुबीन अली ऐं मोहब अली शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल घोटकी आंदो वियो है। तफ़सील मालूम कंदासीं मुश्ताक लेगारी का। जी मुश्ताक, अपडेट कजो हादसे बाबत। जी, घोटकी के नेशनल हाईवे स्टेशन कोच जो डाटसन के टक्कर लगी है। इन नतीजे में एक ॼणो बहुत थी वियो है, जिन 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। घोटकी में जो नेशनल हाईवे ते कोच जो डाटसन के टक्कर लॻो है, जंहिंमें एक ॼणो हेमत अली सोलंकी फौत थी वियो है, जिन 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में फिदा हुसैन, फौजी राहिब सोलंकी, तौकीर अहमद, अख्तर अली, मीर मोहम्मद सोलंकी, मुबीन अली, मोहब अली सोलंकी ज़ख़्मी थी पिया। जिन खे इलाज लाइ तालुका अस्पताल घोटकी आंदो वियो। और ॿुधाए पियो वञे त आदरपुर जा रावा बीच तेज़ी मालपुरी जे चादर ते माल खणी वञी रहिया था, इहो हादसो पेश आयो आहे। होॾां फौजी जो लाश घर पहुचंदे फ़ौरान मची वियो, जिन ते कोच ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो आहे। पुलिस कोच खे पंहिंजी तहवील वठी हीउ हादसो जेको सुबुह जो पेश आयो जेकी आदरपुर जा रावा बीच चादर ते मालपुरी में माल खणी वञी रहिया था नेशनल हाईवे क़ौमी शाहरा ते। महिरबानी अवां जी मुश्ताक अपडेट करण लाइ।